नाज़रीन हेडलाइंस ब्रेकिंग न्यूज़ अपडेट कंदा तो मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 61 मरीज़न जूं हयातियूं गिड़काए वियो आहे। बिल्कुल नाज़रीन कोरोना बाबत अवांखे अपडेट कंदा हलूं त NCOC मूजिब फ़ौतियुनि जो अंग वधी 13,656 ताईं पहुतो आहे, जॾहिं त 1,978 मरीज़नि जी हालत गिणती जोगी ॿुधाई पई वञे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,351 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त मुतासिरनि जो अंग वधी 6,12,315 थी वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 61 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो आहे। अपडेट कंदा ब्रेकिंग न्यूज़ है तो मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। फ़ौतियुनि जो अंग वधी 13,656 ताईं पहुतो आहे। मुतासिरनि जो अंग वधी 6,12,315 थी वियो आहे, जॾहिं त 5,75,867 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया आहिनि।